अस्सलाम वालेकुम दुलाब जी ड्रामे जी अज दोस्तों वही अपडेट अची चुकी है। तव्हां शेयर कंदा हलूँ ऐं तव्हां किरदार भी शेयर कंदासीं, कहानी भी शेयर कंदासीं। सिंधी टीवी ड्रामा दुलाब जी रिकॉर्डिंग तेज़ी से हली रही है। दोस्तों ही ड्रामो इस्लाह ऐं एक्शन से भरपूर है। इंशाअल्लाह खैरन से पहिरें स्पेल की रिकॉर्डिंग पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारी है। अज की रिकॉर्डिंग की शुरुआत इन किरदारन से कई वही जेके अमन जो पैगाम खणी हर गोठ शहर में इो शऊर था पैदा कन त पंहिंजे हक़न ख़ातिर विढ़ो, पंहिंजे ईंदड़ नस्लन के कबीलाई जड़न का आज़ाद करायो ऐं हिक मुठ थी इो वायदो कयो त पंहिंजे ईंदड़ नस्लन के ग़ुलामी की ज़िंदगी का आज़ादी ॾियारी वञे। अज जी किरदारन जा सोना सितारा अब्दुल्ला चांडियो, फाइक मंगसी, बासित जतोई, आशिक कहरी, मुसाफिर अली, न्याज डर, अली हसन चढ़ड़ हुआ। स्टैंड डायरेक्टर वकार सुमरो, स्टैंड कैमरामैन जहांगीर बलोच, DOP सैयद माजिद शाह, को डायरेक्टर बाबा फारूक सोलंकी, राइटर नूर ज़ौर ऐं फरजंद मलिक खजू डायरेक्टर इन ड्रामे जो। दोस्तों अज यह शूटिंग कई वही जेके तव्हां सां शेयर कईसीं। मतलब एकड़ो ग्रुप आ जेको दुलाब ड्रामे में कम कर रहो है। वो गोठन में शहरन में जंग जर में वञी करे कबीलाई जड़न के ख़त्म कराने की कोशिश है। पंहिंजी ईंदड़ नस्लन जे लाइ एक सुठो अमन जो पैगाम ॾियण की कोशिश कई वही है। इहो ॾेखारियो वियो है। इहो ड्रामो बेहतरीन है, बेहतरीन किरदार आहिनि। दोस्तों इहो सुठो अमल है। पहिरियों अड़े ड्रामे में कंहिं में ड्रामे में भी अड़ो किरदार कोन ॾिनो वियो, हिन ड्रामे में ॾिनो वियो आहे। असांखे वरी ख़ुशी थी इहो किरदार तव्हां सां शेयर करण जे लाइ असां कोशिश कई नंढड़ी। तव्हां अॻिते शेयर कयो जीअं हर माण्हू खे इंतज़ारु रहे दुलाब ड्रामे जो। इहो दोस्तों सुठो अमल आहे। सिंध जा कबीलाई जड़नि ते असर त कोन पवंदो, लेकिन थोरो घणो फ़र्क़ु पइजी सघे थो।